इन खां वधीक ख़ुशी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हिक तरफ़ दिवाली, ॿियो सिंध जो उहो ज़िलो जितां सिंध शुरू थी थिए। इलेक्शन मथां आहे, दिवालीअ जी बि ख़ुशी, इलेक्शन थियण जी बि ख़ुशी, छाकाणि जो के कोटूं हुयूं जेके इलेक्शन में अञा देरि पियूं करणु चाहिनि, जेके शायदि थी सघे थो पंहिंजे लाइ महसूसु कंदी हूंदियूं त अञा उन्हनि खे टाइम खपे, पर असां हमेशह डिमांड कयोसीं त इलेक्शन असांखे खपे, मुल्क अवाम जे हवाले वरी थिए, मुल्क में मुल्क जा मालिक अवाम थिए, उहो पंहिंजो फ़ैसिलो ॾियनि, पाकिस्तान में वरी जमहूरियत हली पवे, पार्लियामानी जमहूरियत हली पए, असेंबलियूं हली पवनि, अवाम जो आवाज़ु गॾिजे उन में, ऐं उन में इलेक्शन जी तयारी या इलेक्शन जी मुहिम जो टाइम वक़्तु मुक़ररु कोन हूंदो आहे। पॉलिटिकल पार्टीज़ हमेशह अवाम सां राब्ते जे लाइ पाबंद हूंदियूं आहिनि, त उहो अवाम सां राब्तो रखनि, ऐं उन लिहाज़ खां हिते जलसे में अचे थो, ऐं जलसे में अचे थो त हिते त्योहार बि मल्हाईंदो, ऐं उन सां गॾु अवाम सां ख़िताब बि कंदो, ऐं बिस्मिल्लाह कंदो, पंहिंजे मुल्क जे लाइ चङी ॻाल्हि कंदो। पीपी सिंध जो सदर सेनेटर नथार कहेड़ो मिठी पहुतो, जिते हुन कालो के रिथियल पीपी जे जलसे गाह जो दौरो कयो ऐं जलसे जे इंतज़ामात जो पिणु जाइज़ो वरितो। जलसे के पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलाल भुट्टो ख़िताब कंदो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे नथार कहेड़ो चयो त बिलाल भुट्टो मिठी में जलसे खे ख़िताब करण सां गॾोगॾु हिंदू बिरादरी सां दीवाली मिलण बि अची रहियो आहे। हुन चयो त जेकॾहिं नवाज़ शरीफ़ कंहिं जे आशीर्वाद सां अचणु चाहे थो त हू पंहिंजो सियासी मुस्तक़बिल तारीख़ करे रहियो आहे। हिन चयो त साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे, ऐं असां कंहिं बि इताद सां न पर पंहिंजे पार्टी जे प्लेटफॉर्म तां इलेक्शन विढ़णु चाहियूं था, ऐं इहो बि चाहियूं था त सभिनी खे इलेक्शन विढ़ण जो मौक़ो मिलणु घुरिजे ऐं मुल्क में पार्लियामेंट जमहूरियत बहाल थियणु घुरिजे। नंदलाल लोहवाणो, इबरत न्यूज़, मिठी थरपारकर।